बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पंहिंजा माण्हू, पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजी तारीख़, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजो तमदन, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजूं ॿोलियूं, पंहिंजो रमज़ान। पंहिंजो चैनल टाइम न्यूज़ टेलीविज़न ऐं टाइम न्यूज़ टेलीविज़न तां रोज़ानो नशर थींदड़ असांजी ख़ुसूसी इफ़्तार नशियात पंहिंजो रमज़ान ऐं पंहिंजो रमज़ान सां गॾु आम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। मुंहिंजो मेज़बान यासिर क़ाज़ी, मुंहिंजे पारां सिकबिरुसलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा, मुरकंदा, महकंदा, बहकंदा, टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुझे तो वार वार दुआ करे, कोसो लगे न वाह सजन के खुदा करे, जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त, अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। रब तव्हांजो तन बि दुरुस्त रखे, मन बि दुरुस्त रखे ऐं इन्हनि ॿिन्ही जी दुरुस्तगीअ जी तरबियत जो महीनो आहे रमज़ान मुबारक, जेको असांजे अख़लाक़ जी, असांजे किरदार जी, असांजे जिस्म जी, असांजे रूह जी, असांजे ज़ाहिर जी, असांजे बातिन जी तरबियत जो नालो आहे। उन रमज़ान मुबारक जे 25वें ॾींहं ते अॼु असीं अमां सां मुखातिबु आहियूं। तव्हां सां जेका अॼु मूंखे मुलाक़ात थी रही आहे उन ॾींहं ते मुबारक ॾींहुं आहे जुम्मतुल विदा जो, आख़िरी जुमो आहे रमज़ान मुबारक जो। रमज़ान हूअं ई रहमतुनि ऐं बरकतुनि ऐं सआदतुनि जो महीनो ऐं उनजे दौरान जेकॾहिं इमामुल अय्याम जुम्मतुल मुबारक जी ॻाल्हि करियूं त उनजो हर जुमो भलारो, पर उनजो आख़िरी जुमो यकीनन इहा उदासी बि खणी अचे थो त हिन खां पोइ रमज़ान वरी या नसीब ईंदड़ साल असांखे ॾिसणु नसीबु थिए या न थिए। त उन हवाले सां इबादतुनि ऐं सआदतुनि जो जेको लुत्फ़ ऐं मज़ो ऐं उन सां गॾोगॾु उनजो जेको रिवॉर्ड आहे सो इन ॾींहं ते वधी वञे थो। जुम्मतुल मुबारक जो ॾींहुं, जुम्मतुल विदा जो ॾींहुं, रमज़ान मुबारक जी 25वीं तारीख़ 1445 हिजरी जो साल, अप्रैल महीने जी 5वीं तारीख़ 2024 जो साल ईस्वी कैलेंडर जे लिहाज़ खां असांजो पंहिंजो कैलेंडर, बकरमी कैलेंडर, असांजो पंहिंजो चेटी चंड जो कैलेंडर, संबत कैलेंडर, उनजो पहिरियों महीनो जारी आहे चेट जी 5वीं तारीख़ आहे 2080 बकरमी साल जारी आहे जॾहिं असीं असां मुखातिबु आहियूं। हीउ प्रोग्राम तव्हां ताईं, हीअ नशियात तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सहकार कयो आहे टैंग, तलो कुकिंग ऑयल ठाहिण वारनि, टपाल मेज़बान ठाहिण वारनि, मुग़ल स्टील ठाहिण वारनि, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट चांहि ठाहिण वारनि, फ़ाइज़ा ब्यूटी क्रीम, जेफएस बिल्डर्स, टेस्टी ब्रेड, हॉक ट्यूबुलर बैटरी ठाहिण वारनि, फॉर्मी प्रोडक्ट्स ठाहिण वारनि, वाइटल चांहि ऐं मलिका मसाला ठाहिण वारनि, क्विस आइसक्रीम सिरप शरबत ठाहिण वारनि, TQR मोटरसाइकिल पार्ट्स वारी कंपनी TQR, कैज़न पेन ठाहिण वारनि, शेफ प्राइड मसाला ठाहिण वारनि, नेल्सन पेंट ठाहिण वारनि, नेल्सन जा रंग तव्हां ताईं ऐं तव्हांजे दरो दीवार ताईं पहुचाइण वारनि, निज़वा इंटरनेशनल ब्यूटी प्रोडक्ट्स ठाहिण वारनि, पांडा केमिकल्स ऐं मशरूब मशक ठाहिण वारी कंपनी, रूअफ़ज़ा ठाहिण वारी कंपनी, हमदर्द लेबॉर्ट्रीज़ वक़्फ़ पाकिस्तान ऐं यूनिक बैटरीज़ ठाहिण वारनि। नाज़रीन इकराम, तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु जेसि ताईं इफ़्तार जी तयारी थी, छाकाणि त इफ़्तार हिन ख़ासि नशियात जो अहम हिसो आहे ऐं उहा इफ़्तार आहे जेका पंहिंजनि सां गॾु असां पंहिंजी इफ़्तार कंदा आहियूं। ऐं उन इफ़्तार जी तयारी खां अॻु में असां वटि मुख़्तलिफ़ ज़िंदगी जी शोबनि सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन सां असां उनजी फील्ड जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं ऐं उनखां पोइ उन सां गॾिजी रोज़ो खोलींदा आहियूं। इहो हिन प्रोग्राम जो थीम आहे ऐं तव्हां बि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतुनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कंदा आहियो, उन्हनि जी कचहरी ॿुधंदा त यकीनी तौर ते लुत्फ़अंदोज़ थींदा आहियो। मूंसां गॾु असांजो जेको पहिरियों महिमान मौजूदु आहे, सिंध जो नामियारो अदाकार, असांजी स्क्रीन जी सूंहं मुख़्तलिफ़ किरदारनि जे रस्ते तव्हां ताईं ज़िंदगीअ जे जेके अहम सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि खे पहुचाए, जेके असांजे मुआशरे ऐं समाज जा जेके मुख़्तलिफ़ मसइला आहिनि उन्हनि खे हाईलाइट कंदड़ किरदारु तव्हां ताईं पहुचाए, तव्हांजे दिलनि में हिकिड़ी ख़ासि जाइ ठाहे चुको आहे। असांजो सीनियर अदाकार, असांजो प्यारो दोस्त, जंहिंसां काफ़ी ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी रही आहे, बिशारत अब्बासी साहिबु। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? त ठीकु आहे। तव्हांखे भलीकार था चऊं पंहिंजे रमज़ान ट्रांसमिशन में। मूंखे उमेदु आहे तव्हां तबियत सिहत जे लिहाज़ खां, कमकार जे लिहाज़ खां बिल्कुलु हमेशह जीअं मालिक जा लख एहसान। अल्लाह करे तव्हां मुस्तैद हुजो ऐं स्क्रीन ते नज़र ईंदा रहो। तव्हांजी जेका मुस्कुराहट आहे उहा तव्हांजे फैंस खे बि वणे थी, तव्हांजे असांजे दोस्तनि खे बि पसंदि आहे, सो असां तव्हांखे भलीकार था चऊं। नाज़रीन इकराम, असां सां गॾु अॼोके ॾींहं जी मुनासिबत सां या जेके ताक़रातूं हलनि पियूं उन में जेका लैलतुल क़द्र जी जेका तलाश आहे उन जे हवाले सां, ईद जे हवाले सां ऐं सदक़े फ़ित्र जे हवाले सां गुफ़्तगू करण जे लाइ नामियारो मज़हबी स्कॉलर मौजूदु आहे, साईं मुफ़्ती अब्दुल बाक़ी सूमरो साहिबु। अस्सलाम वालेकुम। भलीकार था चऊं साईं तव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में। थैंक यू। तव्हां कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? वॾी महिरबानी। तव्हांखे ख़बर आहे नाज़रीन त असांजे हिन प्रोग्राम में मिदहत जी ख़ुशबू बि, उनजी सुगंध बि विखिरजंदी आहे, बल्कि हिन ट्रांसमिशन जो ख़ासि हिसो हूंदी आहे उहा साराह, उहा वाखाण
जेका अल्लाह साईं जी आहे, हिन काइनात जे परवरदिगार जी आहे, पालनहार जी आहे, जेको असांजो बख़्शणहार आहे, ॿुधणहार आहे, ॾिसणहार आहे, समी आहे, बसीर आहे, उनजी साराह ऐं उनजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह सां हीअ महफ़िल सींगार बि आहे। अॼु मदह ख़ान जी हैसियत सां असां सां गॾु जेका मानवारी महिमान मौजूदु आहे उन्हनि जो तारीफ़ कराईंदो हलां। असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहतरमा डॉक्टर फ़रह ख़ान साहिबा। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा, कैसे कैसे मिजाज हैं? अल्लाह का शुक्र है, बहुत अच्छे। हम आपको खुशामदीद कहते हैं अपने बहुत फ्लोर पर। शुक्रिया, आप लोगों ने हमें बुलाया यहाँ पर। यू आर वेलकम। उम्मीद है कि थोड़ी देर में हम आपकी मिदहत की खुशबू से, आवाज़ की खुशबू से हम और हमारे नाज़रीन यकीनन मुस्तफ़ीद होंगे और हम बारी ताला के लिए थोड़ी देर में हम आपको ज़हमत देंगे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन ट्रांसमिशन जो ख़ासि हिस्सो पंहिंजो रमज़ान आहे, त इन पंहिंजे रमज़ान में असां पंहिंजा तव्हां सभई पंहिंजा जेके असांजे स्क्रीन जे ज़रिए असां सां जुड़ियल आहियो ऐं तव्हां सां हिकिड़ो ताल्लुक़ु आहे, किन सां वरियनि जो, किन सां ॾहाकनि जो असांजो ताल्लुक़ु आहे। उहे सभई जॾहिं स्क्रीन जे साम्हूं मौजूदु हूंदा आहिनि त ॻाल्हियुनि सां गॾोगॾु नयूं नयूं रेसिपीज़ बि तव्हां सिखंदा आहियो। तव्हां असां सां गॾु इफ़्तार जी तयारी बि कंदा आहियो ऐं उहा इफ़्तार जी तयारी हिते जॾहिं तलो जी ख़ुशबू उनजी महक जॾहिं विखिरजंदी आहे त असांजो हीउ जेको फ्लोर आहे सो मुकमल थी वेंदो आहे। यानी असांजे हिन प्रोग्राम जो, हिन नशियात जो ख़ासि हिसो आहे पंहिंजो रधिणो, ऐं पंहिंजो रधिणो आहे तलो जो रधिणो। ऐं तलो जे रधिणे जी धयाणी केरु आहे तव्हां सभिनी ख़बर आहे, शेफ़ शाज़िया नूर। छाकाणि त मूंसां गॾु उहा बि प्रोग्राम जी मेज़बान आहे, साथी मेज़बान आहे। छाकाणि त महिमान असां वटि बटबा रहंदा आहिनि, पर असां ॿई पूरे महीने जे दौरान तव्हां सां गॾु रहिया आहियूं। त शेफ़ शाज़िया नूर पंहिंजे आङुरियुनि जे जादू सां ऐं तलो जी ख़ुशबू जे जादू सां अॼु छा थी पचाइणु सेखारे, इहो उन्हनि खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम शाज़िया साहिबा, कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह। मैं दिल चाहता है कि मैं भी मेहमानों की तरह आपको कहूँ, आपको खुशामदीद कहता हूँ, लेकिन आप भी इस ट्रांसमिशन का हिस्सा हैं, इसलिए मेज़बान को खुशामदीद तो कह नहीं सकते, लेकिन आपकी डिश को मैं खुशामदीद कह रहा हूँ क्योंकि वो रोज़ नई होती है। जो कल थी वो आज नहीं होगी, जो आज है वो कल नहीं होगी। जी जी। तो आज ये आखिरी रोज़े हैं, कुछ आपने पूरे रमज़ान में अच्छा खिलाया, लेकिन अब बहुत अच्छा भी हमें खिलाएगा हमारे मेहमानों को इंशाल्लाह। बिल्कुल। तो आज क्या बहुत अच्छा बनाने वाली हैं आज नाज़रीन को? वैसे तो कॉमन सी डिश बना रही हूँ, सबको ही घरों में बनती है, जो इजी सी कड़ी पकौड़े बना रही हूँ आज। तो कॉमन डिश को अनकॉमन अंदाज में आप बनाएंगी। हाँ, कुछ डिफरेंट अंदाज में, टेस्ट अच्छा लगे आप लोगों को ऐसे। जैसे पहले रहा है, और मैं नाज़रीन अप्रिशिएट किया, मैं करेला नया खाईंदो, पर शेफ़ शाज़िया नूर में करेला खाराया, यानी उन्हें एतिरा लज़ीज़ पचाया बिशारत, जो मतिलबु इहो ॼाण जे बावजूदि त उहे करेला आहिनि। ऐं नाज़रीन बि ॾिठो जंहिं वक़्तु हुननि चयो करेला थी ठाहियां, त मुंहिंजी चहिरो ॾिसण जे लाइक़ु हो, पर असां खाधासीं ऐं बिना मानी खाधासीं, चमचे सां खाधासीं ऐं ॾाढो लुत्फ़अंदोज़ थियासीं, उनको ख़ुद पता है। तो आज क्या आप खिला रही हैं? आप कड़ी पकौड़ा खिला रही हैं, तो मैं चाहूँगा नाज़रीन से मुखातिब हों, उनको बताएं कि वो किस तरह से आप बना रही हैं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हूँ शेफ़ शाज़िया नूर। सबसे पहले मेरी तरफ से जुम्मतुल विदा सबको बहुत बहुत मुबारक हो। और यार आखिरी जुम्मा है, आई होप कि आप लोगों के सबके रमज़ान बहुत अच्छे गुजर रहे होंगे, आप अच्छे अच्छे पकवान बना रहे होंगे अपने घर में। अच्छा, आज की रेसिपी मैं आपको बताऊँ, बहुत ईजी सी है, और वही मैं बात करूँगी रोज़ाना की तरह कि झटपट मैं बनाती हूँ। वैसे कड़ी बनने में, कड़ी पकौड़े मैं बना रही हूँ, उसमें टाइम लगता है, 3-4 घंटे लोगों को लगते हैं, लेकिन मैं ये झटपट वाली कड़ी पकौड़े बना रही हूँ जो कि आप सिर्फ हाफ़ एन आवर में तैयार कर लेंगे। इसका तरीका मैं आपको बता देती हूँ और इसके इंग्रेडिएंट्स मैं आपको बता देती हूँ। सबसे पहले यहाँ पे हमने हाफ़ कप बेसन लिया है और इसमें आधा किलो दही जाएगी, दही ऐड होगी, मतलब बेसन जो है दही में ऐड होगा, तो इसको हम फेंटेंगे और इसमें बाकी जो सीजनिंग जाएगी बहुत कम सीजनिंग है, मतलब ईजी है, घर में जो मौजूद होती है किचन में आपके। तो हस्बे ज़ायका इसमें नमक ऐड होगा, 1 टीस्पून इसमें रेड पेपर ऐड होगी, 1 टेबल स्पून इसमें हल्दी ऐड होगी। हल्दी ज़्यादा ऐड होती है क्योंकि कलर आपको पता है येलो चाहिए होता है। और इसमें अजवाइन ऐड होगी, और इसमें ये बाकी इंग्रेडिएंट्स जो हमने रखे हैं, ये ज़ीरा ऐड होगा, ये सारे भगार में ऐड होंगे, ये साबुत लाल मिर्च है, ये भी भगार में ऐड होगी। और इसमें जो पकौड़े हम बनाएंगे उसके अंदर हमें अनियन ऐड होगी और हरी मिर्चें और हरा धनिया ऐड होगा। बाकी हम भगार में प्याज ऐड करेंगे और ये ज़ीरा और लाल मिर्च। अच्छा, ये सब जो आपको पता है भगार किस में होगा, आपको पता है कि हमारी फेवरेट। अच्छा, अदरक लहसुन मैं भूल गई, अदरक लहसुन भी हम जब इसकी ग्रेवी बनाएंगे उसी में ऐड करेंगे, चॉप करके। आप पिसा हुआ भी ऐड कर सकते हैं। डायरेक्ट आपने दही में सारी चीज़ें मिक्स करनी है, बेसन, अदरक लहसुन, लाल मिर्च, नमक, हल्दी, ये सब अच्छी तरह फेंट के फिर आपने इसको चढ़ा देना है पानी डाल के। अच्छा, नन अदर देन हम के भगार जिसमें करेंगे और हम जिसमें पकौड़े तलते हैं, आपका सबका फेवरेट ऑयल, तलो कुकिंग ऑयल, जिसका स्लोगन है अम्मा तलो में पचाए असा के सेहतमंद बनाए।
तलों में आप बनाएं, इसमें विटामिन ए और डी मौजूद है जो आपके बच्चों और बड़ों की सेहत का ज़ामिन है और इससे खाना भी बहुत टेस्टी बनता है। अब हम स्टार्ट करते हैं रेसिपी। ओवर टू यू। थैंक यू। आपको याद है कि नसीम नाज साहिबा ने आपको बघार के लिए एक सिंधी लफ्ज़ सिखाया था? नहीं याद। भुंजनी। भुंजनी। हाँ भुंजनी। अच्छा। क्या क्या? भुंजनी। हाँ भुंजनी। मुझे तो मुंह भी टेढ़ा हो जाएगा मुझे बोल, लेकिन मुझे पसंद है सीखना कि मैं सीखूं नए वर्ड्स। हाँ तो हाँ। अच्छी बात है ना, हाँ, भुंजनी अच्छी आप बात कहेंगे है। तो ज़्यादा लोग समझेंगे उसको। हाँ, तो बघार को भुंजनी कहेंगे तो ज़्यादा फेमिलियर होगा। सही। बिशारत भाई कुछ आहे शौक़ रद पचा जो तव्हांखे या रुॻो खाइण जो शौक़ु आहे? रुॻो खाइण जो शौक़ु। अच्छा। ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही। कॾहिं ईअं न रहियो ज़िंदगी में जो इन करे हा, इन जे करे जो माना असां घटि बैचलर घटि रहियासीं, हमेशह फैमिली सां ई रहियासीं, त फैमिली सां रहण सां पंहिंजे रध पचा जो त को माना न ठहे ई नथो सिलसिलो। हा माना मौक़ो ई नथो मिले। मौक़ो ई नथो मिले। कॾहिं कॾहिं ईअं चांहि असां साॻी क्लब जा चांहि कॾहिं कॾहिं उहो बि इन सूरत में जो ॿार कॾहिं कॾहिं ॻोठ वेंदा आहिनि त पोइ भला हाणे सुबुह जो चांहि जो ॾुक त पाण ठाहे पियो, पर पोइ ॿियो अॻिते ध्यानु पियो हलंदो। सही। त कॾहिं असां तव्हांखां चांहि जी रेसिपी सिखंदासीं। चांहि तव्हां कीअं पचाईंदा आहियो, कीअं काढ़ींदा आहियो? चांहि मां बाक़ी सुठी काढ़ींदो आहियां। कॾहिं कॾहिं मूंखे पंहिंजी घरवारी जा ॿार चवंदा आहिनि चांहि तव्हांजी भला, ॿार त मुंहिंजा ॿई चांहि न पीअंदा आहिनि, पर घरवारी चवंदी आहे अॼु दिलि चए थी त चांहि तूं पचाए त पियो। ठीकु आहे बराबरि। सही। त कॾहिं असां बि तव्हांजी वेलकम काढ़ियल चांहि ज़रूरु पीअंदासीं। मुफ़्ती साहिबु रमज़ान मुबारक जी अलविदा आहे मोकिलाए पियो, आख़िरी जुमो आहे अॼु, कहिड़ी फ़ज़ीलत आहे कुझु मुख़्तसरन असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिहिल लज़ीना इस्तफ़ा, अम्मा बाद। रमज़ानुल मुबारक सॼो महीनो भलारो आहे ऐं उन जो आख़िरी ॾहो इंतिहाई अज़मत वारो आहे, छाकाणि त उन में लैलतुल क़द्र हूंदी आहे। पर इन में जेका जुमे जी राति अचे थी, ख़ासि तौर ते आख़िरी जुमे जी राति या का बि जुमे जी राति जेका 21 वारे रातुनि में अचे, जीअं ताक़ रातुनि में, जीअं गुज़िरियल राति हुई 25 जी राति हुई, त उन जी फ़ज़ीलत अञा वधी वञे थी ऐं चांसिस वधी वञनि था त मतां इहा लैलतुल क़द्र हुजे। इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते लिखियो आहे त लैलतुल क़द्र हिकिड़ी तमामु वॾी अज़मत वारी राति आहे, त जुमो बि अज़मत वारो ॾींहुं आहे ॾींहंनि में, त जुमे जी राति बि अज़मत वारी राति आहे, त अल्लाह तबारक व ताला वटि इहो इम्कान वधीक आहे त लैलतुल क़द्र जी राति जुमे जी राति हुजे। हीअ अॼु जेको जुमो आहे इन खे जुमातुल वदा असां चई सघूं था। जुमातुल वदा हक़ीक़त में इन में कुझु अहिड़ियूं ख़ुराफ़ात, अहिड़ियूं ॻाल्हियूं मशहूरु आहिनि जिन जो हक़ीक़त सां को ताल्लुक़ु न बि आहे, पर पोइ बि हीउ अॼोको ॾिहाड़ो फ़ज़ीलत वारो आहे। ऐं हिन में असांखे कोशिशि कजे त जेके असां कमियूं कोताहियूं पोयनि रोज़नि में छॾियूं हुन, असां उन्हनि खे पूरो कयूं ऐं उनखे अदा करण जी कोशिशि कयूं। जुमातुल वदा जे हवाले सां हिकिड़ी ग़लतफ़हमी मशहूरु आहे, जंहिंखे असां 4 रकातुनि वारी क़ज़ाए उमरी चवंदा आहियूं, निमाज़। अवामुन्नास में इहा ॻाल्हि मशहूरु आहे त 4 रकातूं जेकॾहिं जुमातुल वदा में को माण्हू नफ़िल पढ़े थो, इन ॾींहं नियत सां सॼी उमिरि जूं जेके निमाज़ूं क़ज़ा आहिनि उहे अदा थी वेंदियूं, त इन जो हक़ीक़त सां को बि ताल्लुक़ु कोन्हे को, इन जो को सबूत किथां नथो मिले। जेका निमाज़ूं क़ज़ा थी वियूं उहे हिकु हिकु करे अदा करणियूं आहिनि ऐं इन जो को माना वजूद न आहे। अलबत्ता जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत में जेके क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि उहे तमामु अहम आहिनि। हिकु जुमे जी निमाज़ में जेके 2 ख़ुतबा थींदा आहिनि, 2 ख़ुतबनि जे दरमियान जेको इमाम साहिबु विहंदो आहे त थोरो वक़फ़ो हूंदो आहे, सेकंड्स जो वक़फ़ो हूंदो आहे, त उन में जेका दुआ क़बूल घुरिबी आहे, चप हलाइण खां बग़ैर दुआ दिलि में ई जेका दुआ घुरिजे त उहा तमामु जल्द क़बूल थींदी आहे। ॿियो वरी जुमे जे ॾींहुं टेपरी खां वठी सांझी ताईं असांजो वक़्तु तमामु क़ीमती हूंदो आहे ऐं अहम हूंदो आहे। इन जे लाइ हिकिड़ो मख़सूस दुरूद पाक ईंदो आहे जेको मख़सूस तादाद में पढ़ियो वेंदो आहे, को 80 दफ़ा पढ़ंदा आहिनि, को 120 दफ़ा पढ़ंदा आहिनि, त उनजो तमामु वॾो अजुरु आहे। इहो हर जुमे ते आहे या सिर्फ़ु जुमे? इहो हर जुमे ते आहे, पर जुमातुल वदा ते उनजी अञा अहमियत वधी थी वञे छो त जुमातुल वदा आहे।
जुम्मतुल वदा जे हवाले सां असां इहा ई ॻाल्हि करे सघूं था। उन खां पोइ वरी लैलतुल क़द्र जी ॻाल्हि आहे या ॿियनि मौक़नि ते। बिशार साहब, स्क्रीन जी माशाल्लाह तव्हां सूंहं रहिया आहियो। यकीनन नाज़रीन ॼाणणु चाहींदा हूंदा कि कंहिं चैनल खे फॉलो कंदा हूंदा कि कंहिं चैनल खे, पर मजमूई तौर ते जेकॾहिं आर्टिस्ट पसंदि आहे त उहो उनखे हर जॻह ते ॾिसणु चाहींदा हूंदा। कहिड़ा प्रोजेक्ट्स तव्हांजा विझड़ में पूरा थिया आहिनि, कहिड़ा हलनि पिया, कहिड़ा अचण वारा आहिनि, कुझु इन हवाले सां? काफ़ी सारा प्रोजेक्ट ज़िंदगी भर कयासीं, कंदा रहूं पिया था कि मुख़्तलिफ़ चैनल ते, प्राइवेट चैनल ते बि ऐं PTV ते बि। हिन वक़्तु बि जेको आहे सो कुझु आहिनि पाइपलाइन में, कुझु सिंधी आहिनि, हिकु अधु उर्दू बि आहे। उन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त कमु असांजो अलाह जी महिरबानी सां एतिरो थियल आहे जो हाणे व्यूअर जे हथ में आहियूं असां। डिजिटल मीडिया जो दौरु आहे, डिजिटल मीडिया जो दौरु आहे। जिन वक़्तु जेको ॾिसणु चाहे थो उहो ओॾी महिल हाणे इंतज़ारु करण जी उनखे ज़रूरत कान्हे का, ऐं उहो मोबाइल ते वेही जिते बि दिलि चाहेसि थी उते असांखे ॾिसे थो पियो। ऐं इहा बि सुठी ॻाल्हि आहे। त हाणे हुनजे लाइ उहो इंतज़ारु न आहे त बिशारत जो या फलाणे जो प्रोग्राम कॾहिं ईंदो, त उहो जेॾी महिल दिलि चाहे उहो ॾिसी ओॾी महिल टच करे ॾिसी सघे थो पियो। इन जे करे असां हींअर व्यूअर वटि पाण वटि मौजूदु आहियूं एनी टाइम, हर वक़्तु। अच्छा, तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ कहिड़ो यादगार किरदारु रहियो या कहिड़ा यादगार किरदार रहिया जिन खे कंदे तव्हांखे मज़ो आयो ऐं जेके तव्हांजी ज़िंदगी भर विसरी नथा सघनि? यासिर भाई कमु अलाह जी महिरबानी सां एतिरो कयो आहे जो की कभी सुठा सुठा कैरेक्टर मूंखे नसीबु थिया। मूं हिकिड़ो ड्रामो कयो हो तक़रीबन असांजे सिंधी चैनल KTN ते, उहो 25 मिंटनि जो ड्रामो हो ऐं उहो बिल्कुलु म्यूट ड्रामो हो। हुन में को बि डायलॉग कोन हो, कंहिंजो बि न हो या तव्हांजो? कंहिंजो बि न हो। अच्छा, ड्रामो मतिलबु हुन आर्टिस्ट ई मां हिकिड़ो ओनली वन मां हुयुसि। अच्छा, उहो सॼो ड्रामो हुन अकेले हिकिड़े मूं ते हुयो। हुनजे ड्रामे जो जेका हुई सिर्फ़ु आर्टिस्ट मां ई हुयुसि हुन में, ऐं उहो मुंहिंजे ई गिर्द हुयो। मां सॼो ड्रामो उहो म्यूट हुयो। जेको जेको मूंखे कमु उते करिणो हो उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूंखे पंहिंजे एक्सप्रेशन्स में करिणो हुयो, ऐं जेके फीलिंग्स ॼणियूं हुयूं उहे हुन मुंहिंजे एक्सप्रेशन्स मां ई ज़ाहिर थियनि पियूं। उहो जेके माना ज़िंदगी हिकिड़े उहो हुयो सोशल ड्रामो हुयो। हिकिड़ो माण्हू आहे उनजे उहो पंहिंजे गुरबत जी भट्टी में कीअं थो हुते पीसजे, उतां पोइ कहिड़ा कहिड़ा कमु करे थो पियो। वरी हुनजी माउ जेॾी महिल माना हिन दुनिया मां वञे थी मरे थी त उनखे उते जो हिकिड़ो रिएक्शन आहे। या वरी उन तॾहिं ते जेके 4 माण्हू हुन ॾे अचनि था त उहे हुन सां जॾहिं रज़ा अला जी कनि था उन वक़्तु, या उते वरी हुन सां कहिड़ा कहिड़ा उहे जेका शइ फील थिए उहा फीलिंग्स हुनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे एक्सप्रेशन्स मां ॼणी। यासिर हुनखे दड़का ॾेई वियो, यासिर दड़का त ॾेई वियुसि, पर उनखे उन रिएक्ट कीअं कयो जॾहिं यासिर हुनखे हुनजी माउ जे तॾे ते बि आयो त बि हुनखे उहो माना फील करायो त तूं त हिकिड़ो ग़रीब आहे, तुंहिंजे जेको आहे तॾहिं विछाइण मां को फ़ाइदो आहे या न आहे, कहिड़ो वरी न विछायां त कहिड़ो मसइलो। त उहा शइ हू जेको ॾिए पियो उहा हुन पंहिंजे अंदाज़ में उहो कैरेक्टर मुंहिंजो तमामु हिकिड़ो असांजो लाड़काणे जो तमामु सुठो डायरेक्टर आहे। अलाह हुन हयाती जे तमामु बहितरीनु माण्हू अयूब गाद साहब जो ड्रामो हुयो उहो, ऐं तमामु हिकिड़ो मुंहिंजे ज़िंदगी जो शाहकार ड्रामो आहे। अच्छा, इनखे इहो एॾो ॾुखियो रोल करण जे लाइ मूंखे इतफ़ाक़ आहे, इनखे ॾिसण जो इतफ़ाक़ टाइम थियो, इनखे परफॉर्म करण जे लाइ तव्हां वेस्ट जी का फिल्म ॾिठी? छाकाणि त उते ओलह में खोड़ सारियूं फिल्मूं अहिड़ियूं ठहनि थियूं यूरोप ऐं अमेरिका में जंहिंमें म्यूट कैरेक्टर्स आहिनि। यासिर भाई हिकु ॻाल्हि ॿुधायां, सची ॻाल्हि इहा आहे त मां अहिड़ी का बि फिल्म कोन ॾिठी। ओके, आहे ॻाल्हि सर, मां सिर्फ़ु हिकिड़ो जॾहिं शुरूआती ॾींहंनि में हिकिड़ो माना ड्रामो फिल्म ॾिठी हिकिड़ी कमला हसन जी, उनजो हिकिड़ो कैरेक्टर अहिड़ो हुयो। पर मुंहिंजे ज़रिए मां सर थींदो ईअं हुयो त असां हितां लाड़काणो मुंहिंजो बि ॻोठु आहे, मुंहिंजो शहरु आहे, असांजो शहरु आहे, तव्हांजो शहरु आहे, सभिनि जो शहरु आहे। अयूब गाद जॾहिं माना घणो कमु थींदो असांजे ड्रामनि जो KTN ते या ॿियनि चैनल ते, त अयूब गाद चवंदो बिशारत हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जी, जॾहिं बि लाड़काणे अचे न मुंहिंजे लाइ हिकिड़ा 2 कलाक 4 कलाक कढंदो कर ज़रूरु। हूअं मां तोखे कराचीअ मां नथो घुराइणु चाहियां, नथो सॾाए सघां या न, पर जॾहिं तूं हिते अचे थो त 2-4 कलाक मुंहिंजे लाइ कढंदो कर। को मां अहिड़ो प्रोजेक्ट हूंदो जेको मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो मुंहिंजो करे हलियो वेंदो कर। मां चयो ठीकु आहे। मां वियुसि लाड़काणे कंहिं कम ख़ातिर अयूब खे फ़ोन कयुमि, वजर मां आयो आहियां, ॾे वार भला आहे ड्रामो, या ड्रामो आहे हिकिड़ो, पर अचु त भला डिस्कस कयूं, सुबुह सां रिकॉर्डिंग रखूं, शाम जो अचु डिस्कस कयूं, सुबुह जो रिकॉर्डिंग कयूं। मां चयो भला हूअं अक्सर ईअं थींदो त भला सुबुह सां मां ईंदोमांइ रिकॉर्डिंग कंदासीं, हे कपिड़ा आहिनि, हे ॻाल्हि, हे ड्रामो आहे। पर मां चयो हिन लाइ त शाम लाइ घुरायां थो, शाम जो घुरायां थो त कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे छा,
चए आहे ख़ासि ॻाल्हि न तूं अचु, मां चङो मां अचां थो पियो। मां हुन घर ते वियुसि, मूंखे चए ड्रामो इहो पढ़। मां ड्रामो जी पढ़ियो, मां पढ़ी मां चयो हिन मश्करी कहिड़ी आहे? चई हिन में मश्करी इहा ई आहे त हिन में डायलॉग कोन्हे। मां चयो मां बिल्कुलु मां जेको जेका मां स्क्रिप्ट पढ़ा पियो रुगो सिचुएशन्स हुयूं, रुगो सिचुएशन्स हुयूं, डायलॉग वारो पासो ख़ाली रुगो सिचुएशन्स हुयूं। मूंखे चई इहो करिणो आहे ऐं सुबुह सां रिकॉर्डिंग आहे। अड़े ऐं सुबुह सां रिकॉर्डिंग आहे ऐं राति जो 11 बजे, तंहिं वक़्तु मूंखे पंहिंजी गाॾी कोन हूंदी, राति जो 11 बजे तुंहिंजी कोच मां बुकिंग कराए छॾी आहे ऐं 11 बजे तूं वापसि वेंदी कराची। मां चयो थी वेंदो हिकिड़े ॾींहं में? चाहे हिकिड़े ॾींहं में थी वेंदो, तूं करे वेंदी। मां चयो यार हाणे पोइ मां 2-3 कलाक राति जो मां हुनखे वेही ॾिना त मूंखे फलाणी जॻह ते छा छा करिणो आहे, छा छा सोचिणो आहे। पोइ पंहिंजा कुझु एक्सपीरियंस जेके हुया उहे हुन में मां ऐड कया। त मूंखे जॾहिं मां उहो ड्रामो कयो त अयूब मूंखे ॿुधाए पियो त जॾहिं मां एडिट ते वेठो हुउमि त असांजो ॿियो तमामु सुठो सुरीलो आर्टिस्ट आहे, तमामु सुठो आर्टिस्ट आहे रियाज़ सूमरो, हुतां जो असांजो लाड़काने जो। चई त उहो एडिट त मूंसां गॾु वेठो, जॾहिं अधु ड्रामो हली वियो त रियाज़ चयो चई यार ॻाल्हि इहा आहे त बिशारत ॻाल्हाए छो त पोइ ख़बर पई त बिशारत मिलियल आहे त ॻाल्हाइणी न आहे। त मूंखे रियाज़ अयूब चयो, चई रियाज़ चयो त बिशारत एतिरो भलो परफॉर्म कयो आहे जो सची ॻाल्हि आहे त डायलॉग जी ज़रूरत महसूसु न थी। बिल्कुलु हिन महिल त असुलु इम्तिहान इहो ई आहे आर्टिस्ट जो त हू पंहिंजे एक्सप्रेशन सां खेॾे ऐं ॻाल्हाए। कीअं रिस्पॉन्स कीअं हुनजो? ज़बरदस्त, माशाल्लाह। ऐं उहो हिकिड़ो क्लासिकल ड्रामो न, अञा ॿियो को इहा मूं ते क्रेडिट इहो आहे त उहो मां ई कयो आहे। सिंधी मीडिया में हिकिड़ो डिफरेंट कमु हुयो, इहो ॾिसणो पवंदो असांखे, यकीनन इहा हिकिड़ी मुनफ़रिद शइ हूंदी। मुफ़्ती साहिबु तव्हां सवेल ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जुमतुल विदा खां लैलतुल क़द्र जे हवाले सां उन में बि तव्हां उनजी तलाश जो ज़िक्र कयो। यकीनन हिकिड़ो अहम कमु आहे, ख़ासि करे जेके एतिकाफ़ कंदड़ आहिनि, मोतकिफ़ आहिनि, यकीनन उन्हनि जो हिकिड़ो टास्क इहो ई हूंदो आहे त इन राति जी तलाश कजे। कुझु इन जे हवाले सां मुख़्तसिर आख़िरी 2-3 मिंट आहिनि, न्यूज़ ते वञण खां अॻु में मां चाहींदुसि त इन ते रोशनी तव्हां छो त लैलतुल क़द्र जी जॾहिं ॻाल्हि ॿोल हले पई, साहबा पहिरियां डिस्कशन शुरू कई, पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह तबारक तआला खां मुतालबो कयो, वरी अल्लाह तबारक तआला तोहफ़ो अता कयो, वरी उनजी सूरतुल क़द्र नाज़िल थी। पोइ ॻाल्हि हली तलाश जी त इनखे तलाश कीअं कजे। त पोइ अल्लाह तबारक तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वही जे ज़रिए पैगाम नाज़िल फ़रमायो त तूं रमज़ान जो पहिरियों ॾहों तूं एतिकाफ़ में वेह। पहिरियों ॾहों एतिकाफ़ में वेठा, लैलतुल क़द्र जी तलाश में न मिली। पोइ फ़रमाया अञा ॿियो ॾहों बि वेहो, ॿियो ॾहों एतिकाफ़ में वेठा न मिली। पोइ चऊं हाणे टियों ॾहों बि वेहो, 3 ॾहें में यकीनन आहे पर 21 जे रातिनि में आहे। पोइ इन जे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लैलतुल क़द्र जी तलाश में पहिरियों एतिकाफ़ सॼो महीनो कयो ऐं पोइ वरी उम्मत जी सहूलियत ऐं आसानी जे लाइ उन्हनि जे लाइ आख़िरी ॾहों चयूं त हाणे तव्हां एतिकाफ़ कयो ऐं उन में जेको एतिकाफ़ कंदो उहो यकीनन लैलतुल क़द्र खे हासिलु कंदो। उनजा कुझु रीज़न्स आहिनि त जेको माण्हू सांझीअ जी निमाज़, सोमणीअ जी निमाज़ जमात सां पढ़े थो, उहो लैलतुल क़द्र उनखे हासिलु थी वञे। ऐं जेको माण्हू सोमणी निमाज़ ऐं फजर जी निमाज़ जमात सां पढ़े थो त उनखे बि सॼी राति इबादत जो सवाबु मिली थो वञे। लैलतुल क़द्र जे लाइ हज़रत अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल कयो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं लैलतुल क़द्र असांखे मिली वञे त असां छा कयूं? पोइ कहिड़ो अमल कयूं जेको अल्लाह तबारक व तआला खे वधीक पसंदि हुजे? त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं लैलतुल क़द्र तव्हां मां कंहिंखे मिली वञे त उन में हीअ दुआ पढ़े, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। इहे इन दुआ जो तमामु घणो एतमाम करे त अल्लाह तबारक व तआला तूं बख़्शींदड़ आहीं, सख़ी आहीं ऐं तूं माफ़ीअ खे पसंदि करीं थो, इन जे करे तूं असांखे बख़्शे छॾ, तूं असांखे माफ़ु करे छॾ, दरगुज़र करे छॾ। त लैलतुल क़द्र जे हवाले सां मुख़्तसर इहा गुफ़्तगू करे सघे थी। सही। अच्छा, लैलतुल क़द्र जे हवाले सां जेके मोतक़िफ़ न आहिनि
ऐं फ़क़ति 21 रातियुनि में इबादत कनि था पिया जी। त मतिलबु छा उहे बि उन तलाश में कामयाबु थियनि? जी बिल्कुलु थियनि था, बिल्कुलु थियनि था, पर उन्हनि जा चांसिस कुझु घटि हूंदा आहिनि बनिस्बत एतिकाफ़ वारनि जे। छो त एतिकाफ़ वारा हिकिड़े क़िस्म जो धरणो हणी वेठा आहिनि अल्लाह तबारक व तआला जी घर में, त असां एसि ताईं न उथंदासीं जेसिताईं तूं असांजी बख़्शिश न कंदे। ऐं ॿाहिरियों जेको माण्हू आहे उनखे हज़ारे कम आहिनि, केॾी महिल ओजागा करे इबादत करे सघे थो, केॾी महिल नथो करे सघे, पर ॿाहिरियों जेको माण्हू आहे जेको एतिकाफ़ में नाहे वेठल, उन जे लाइ हिकिड़ी राय या मशवरो इहो आहे त उहो पंहिंजो नफ़िली इबादतूं सुन्नतूं आहिनि या नवाफ़िल आहिनि या तस्बीहात आहिनि, उहे घर में अदा करे त वधीक बहितर आहे बनिस्बत मस्जिद जे। छो त मस्जिद में 21 जे रातियुनि में वधीक रश थींदी आहे ऐं उहो तवजो ऐं उहा मारिफ़त अल्लाह तबारक व तआला जी हासिलु न थींदी आहे जेका तन्हाईअ में हासिलु थींदी आहे। इन जे करे जेके ॿाहिरि वेठल आहिनि, जेके एतिकाफ़ में न आहिनि, उहे बि लैलतुल क़द्र खे हासिलु करे सघनि था सिर्फ़ु 21 जे रातियुनि में इबादत करे। अच्छा, आख़िरी 3 रातियूं में के वेहनि था एतिकाफ़ में, उहो केतिरो मक़बूल आहे? ॾिसो त एतिकाफ़ 5 मिंटनि जो बि थींदो आहे। जॾहिं तव्हां मस्जिद में दाख़िल थींदा आहियो त ओॾीमहिल चवंदा आहियो नवई तू सुन्नतल एतिकाफ़ मां क़ज़ई तू बिहादल मस्जिद, त जेसिताईं आउं हिन मस्जिद में आहियां तेसिताईं मुंहिंजे एतिकाफ़ जी नियत आहे। पोइ तव्हां जेको बि कमु कयो, मिसाल तौर ते जेकॾहिं तव्हां थकिजी पिया हो, आरामु करणु चाहियो था, तॾहिं बि तव्हांखे को गुनाह न मिलंदो। ऐं जेके माण्हू 3 ॾींहं एतिकाफ़ में वेहनि था आख़िरी, उन्हनि खे अजुर पंहिंजे इबादत जो त मिलंदो, पर जेको सुन्नत एतिकाफ़ आहे उनजो अजुर न मिलंदो। हिन ख़ुसूसी इफ़्तार नशियात टाइम न्यूज़ तां नशर थींदड़ ख़ुसूसी इफ़्तार नशियात पंहिंजे रमज़ान में तव्हांखे भलीकार था चऊं। जेकॾहिं तव्हां असांखे हाणे जॉइन कयो आहे, असांजे हिन नशियात में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ नशियात तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सहकार कयो आहे टैंग ठाहिण वारनि, जंहिंजो पैगाम आहे टैंग सां बणायो बहितर मुस्तक़बिल रोज़ानो। तलो कुकिंग ऑयल ठाहिण वारनि, जंहिंजो पैगाम आहे त विटामिन ए ऐं डी सां भरपूर तलो कुकिंग ऑयल तव्हांजे घर जे हर नंढे वॾे पोड़े पके जी सिहत जो ज़ामिन आहे। ऐं उहो पंहिंजे रमज़ान मुबारक जे दौरान पंहिंजे सार्फ़िन जे लाइ, पंहिंजे वापराईंदड़नि जे लाइ 3 लीटर्स जी ख़ासि पैट बॉटल खणी आयो आहे, जेका तव्हांजे लाइ किफ़ायत बख़्श बि आहे ऐं सिहत बख़्श बि, जंहिंसां पंहिंजे सहरी इफ़्तारी खे लज़ीज़ बणायो त जीअं तव्हांजे घर जा ॿार बि चवनि त अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। टपाल मेज़बान, जंहिंजो पैगाम आहे सिंध जो शान टपाल मेज़बान। मुग़ल स्टील, जंहिंजो पैगाम आहे त घर नंढो वॾो नाहे थींदो, घर महफ़ूज़ थींदो आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट चांहि ठाहिण वारनि, जंहिंजो पैगाम आहे त ब्रुक बॉन्ड सुप्रीम हमेशह खां आहे नालो हिकिड़े एतमाद जो ऐं भरोसे जो। फ़ाइज़ा ब्यूटी क्रीम, जंहिंजो पैगाम आहे त सुञाणो पंहिंजे पाण खे। JFS बिल्डर्स, जंहिंजो पैगाम आहे हाणे थींदी ईद खां पहिरें ईद। JFS बिल्डर्स सां गॾु टेस्टी ब्रेड ठाहिण वारनि, हॉक ट्यूबुलर बैटरी ठाहिण वारनि, जंहिंजो पैगाम आहे त जेका हलंदी रहे अनलिमिटेड। फॉर्मी प्रोडक्ट्स ठाहिण वारनि, जंहिंजो पैगाम आहे दिस इज़ फॉर मी, बाक़ी त सभु आहिनि ॿियनि जे लाइ। वाइटल टी ऐं मलका मसाला ठाहिण वारी कंपनी ऐं उन सां गॾो गॾु क्विस आइसक्रीम सिरप शरबत ठाहिण वारी कंपनी, जंहिंजो पैगाम आहे त साए शरबत ठाहिण वारी असांजे पाकिस्तान जी नंबर 1 कंपनी। TQR मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारी कंपनी, जंहिंजो पैगाम आहे त क्वालिटी सां दिलि खटे ऐं जंहिंजो वाइदो आहे भरोसे जो ऐं मयार जो, देर पा साथ निभाइण जो, देर ताईं साथ निभाइण जो। जेके चवनि था त मयार ऐं भरोसे में असांजो कोई बि मट न आहे, असांजो कोई बि सानी न आहे। कैज़न पेंट, जंहिंजो पैगाम आहे त वर्ल्ड ऑफ कलर ब्रॉट टू होम बाय नियो। शेफ प्राइड मसाला ठाहिण वारा, नेल्सन पेंट ठाहिण वारा, जंहिंजो पैगाम आहे रंग ज़िंदगीअ जो। उन सां गॾोगॾु निज़वा इंटरनेशनल ब्यूटी प्रोडक्ट्स ठाहिण वारा, पांडा केमिकल्स ठाहिण वारा, जिन जे हर केमिकल जी ख़ुशबू तव्हांजे घर खे महकाए ऐं तव्हांखे ॾिए सफ़ाईअ सां गॾोगॾु हिफ़ाज़त सां गॾोगॾु सफ़ाई। मशरूब मशक ठाहिण वारी कंपनी, ओभर जो मशरूब ठाहिण वारी कंपनी, रूह अफ़ज़ा ठाहिण वारी कंपनी, हमदर्द लेबॉर्ट्रीज़ वक़्फ़ पाकिस्तान ऐं यूनिक बैटरीज़, जंहिंजो पैगाम आहे हमेशह जो साथ। यूनिक बैटरीज़ वर्ल्ड क्लास स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयल बैटरीज़, अव्हांजे घर ऐं गाॾीअ में बहितरीनु पावर सप्लाई जे लाइ यूनिक बैटरीज़ हिकु ई बहितरीनु ऑप्शन। इंतिहाई पाइदार डिघे अरसे ताईं हलंदड़ यूनिक बैटरी, हर घर जी ज़रूरत यूनिक ऐं अव्हां हमेशह जो साथ। तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम में, असांजी नशियात में असां महिमान मौजूदु हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां असांखे हाणे जॉइन कयो आहे, तव्हां इन नशियात जो पहिरियों हिसो न ॾिसी सघिया आहियो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां सां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि, नामियारो अदाकार बिशारत अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे। रमज़ान जे बरकतुनि ऐं सआदतुनि जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ मुफ़्ती अब्दुल बाक़ी सूमरो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर फ़राह ख़ान साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके मिदत जा रंग विखेरे रहियूं आहिनि। असांजी गुफ़्तगू सिलसिलो असां उतो ई शुरू कयूं था जिते असां छॾियो हुयोसीं। बिशारत अब्बासी साहिबु, माशाअल्लाह तव्हां
स्टेट रन टेलीविज़न खां वठी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे पिया, गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां वठी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो पिया। उनखां पोइ तव्हां असां गॾु ऑब्ज़र्व कयोसीं भई जेको ख़ानगी चैनलनि जो अचणु, उनजो पहिरीं उरूज ऐं ख़ासि करे ड्रामे जो उरूज, ऐं उनखां पोइ हाणे ड्रामो जेको पंहिंजे हेठां तरफ़ वञे पियो। त इन सूरत हाल में तव्हां ड्रामे जे मुस्तक़बिल मंझां केतिरो पुरुमीद आहियो, सिंधी ड्रामे जे मुस्तक़बिल मंझां? सॉरी यासिर भाई, जेको हींअर माना अञा ताईं जेको माना हले पियो थो, जेको असां ॾिसूं पिया था, त उहो बिल्कुलु तारीख़ आहे, को बि माना नथो थिए। इन सबबु छा आहे? तव्हां जहिड़ा आर्टिस्ट, सुठा आर्टिस्ट मौजूदु आहिनि, ऐं ड्रामो छो मथे वञण बजाए या साॻे लेवल ते रहण बजाए उहो हेठि तनज़ुली तरफ़ छो आहे? ॻाल्हि इहा आहे त ड्रामो, मां चवंदा त ड्रामो असुलु बेसिकली अदब खां ॿाहिरि न आहे, अदब जी हिकिड़ी सिंफ़ आहे। तव्हां अदब जा माण्हू आहियो, PhD थियल आहे तव्हांजी सिंधी अदब में, त ड्रामो अदब खां ॿाहिरि न आहे। ऐं ड्रामो जेको आहे सो उहो रुॻो होटल ते वेही ॾिसण वारनि माण्हुनि जे लाइ न हूंदो आहे। ड्रामो असुलु इहो आहे, असां जॾहिं PTV ते असां आयासीं, जॾहिं असां एडिशन हो, त असांखे इहो ॿुधायो वियो हो, असांखे इहो पढ़ायो वियो त भाई TV जी एक्टिंग जेका आहे उहा ईअं आहे, जस्ट लाइक जेको घर जो तव्हांजो माहौल आहे। छो जो TV लाइ तव्हांखे ॿाहिरि नथो वञिणो पए, फिल्म लाइ, स्टेज लाइ तव्हांखे घर खां ॿाहिरि निकिरणो थो पए, पर TV हिकिड़ो घर जो माहौल आहे, जंहिंमें घर में 4 भाती आहिनि, 5 TV आहे। त TV हिकिड़ो घर जो माहौल आहे, घर जे उन में उहो हिकिड़ो अदब जे हिसाब सां अदब उन में हुजे, उन में इख़लाक़ हुजे, उन में उहा परफॉर्मिंग उन लेवल जी हुजे। मूंखे यादि आहे, मां जॾहिं मतिलबु आहे असां कॾहिं कॾहिं ॻाल्हाइण में हिकिड़ा कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि की मुंहं जेके निकिरी वेंदा आहिनि, जीअं अड़े इहे माना मां मूंखां ईअं हिकिड़े डायलॉग में निकिरी वियो, मूंखे सम्झ साहब भरो टॉक मथां अची बिशारत, यार पढ़ियल लिखियल माण्हू थी करे अड़े, हाणे इहो अड़े मां ऑन एयर करायां, माण्हू छा चवंदा त सिंधी माण्हू चाहिनि, हिन जो अदब एतिरो आहे। असांजो उहो ड्रामो जेको अॼु खां 30 साल 25 साल अॻु, उहो इन लेवल जो ड्रामो हूंदो। ऐं इन लेवल जो ड्रामो जॾहिं हूंदो त अॼु बि जॾहिं उनजी कैल्प तव्हांजे जेका सोशल मीडिया ते अचे थी, तव्हां बीह था रहो त यार जेकर इहो ॾिसां, तव्हां केॾा बि मसरूफ़ हुजो, पर तव्हां पंहिंजे मसरूफ़ियत मां कढी उहे 5 मिंट तव्हां उहा क्लिप ज़रूरु ॾिसंदो। अॼु हेॾा चैनल ते हेॾा ड्रामा इहे हलनि था, पर केरु ॾिसण लाइ तयारु कोन्हे को। उनजी वजह इहा आहे त उन ड्रामे मां अदब निकिरी वियो। बिल्कुलु सही तव्हां ॻाल्हि कई। मूंखे तौक़ीर नासिर साहिबु ॿुधायो त ॿाहिरि लफ़्ज़ खे मूं हिकिड़ो दफ़ो रिहर्सल में ॿाहिरि चयो त मूंखे जेको आहे सो यावर हयात सां ॿाहिरि कढी छॾियो ऐं चयईं त थोरी देरि के लिए तुम ॿाहिरि खड़े रहो, ऐं 10 मिंट मूंखे ॿाहिरि बीहारे छॾियो, तूं रिहर्सल जो सुनाई, जीअं क्लासरूम मां शागिर्द खे ॿाहिरि कढी बीहारे छॾिबो। डेफिनेटली ईअं थींदो। असां अदब, असां ग्रामर सिखियो आहे अची PTV ते। असां जेके रिहर्सल कंदा हुआसीं, असांखे जेको तव्हां डायरेक्टर ॿुधायो असांखे सेखारींदा, असांखे जुमिलो, असांखे जुमिले जी माना, लफ़्ज़नि जी माना, अदबी लफ़्ज़ इहे असांखे पढ़ाईंदा। असां इन लेवल जो ड्रामो बेशर्त उन स्क्रिप्ट बि त अमर जलील साहब ऐं शौकत शोर साहब ऐं नूरुल्लाह शाह साहिब जी मां चवंदुमि जी जी उन ते चवां उहो स्क्रिप्ट लिखण वारा इहे हूंदा, असांजा वॾा अदीब हूंदा, जिन ते असांखे नाज़ हूंदो। अमर जलील थी वियो, कमर शहबाज थी वियो, शौकत शोरो थी वियो, रज़ाक महर थी वियो, केहर शौकत थी वियो, मलिक आगाणी थियो, ज़ेब सिंधी थियो, महमूद मुग़ल थियो। महमूद मुग़ल त जेको पोइ जेका महमूद मुग़ल, अज़ीज़ किंगराणी, इन्हनि ॾिसो न, इहे जॾहिं नाला असां वठूं था, ज़ेब सिंधी, पंहिंजो हफ़ीज़ कुंबर, रहमतुल्लाह मांजोठी, छा नाला आहिनि, छा अॼु आहिनि इहे, हीअं काॾे विया आहिनि, हींअर बि आहिनि, अलाह उन्हनि खे यादि थी, सभई मौजूदु आहिनि, पर इहे ख़र्चु करण वारो को तयारु कोन्हे, कमु वठण वारो कमु वठण लाइ तयारु कोन्हे। ॾिसो न, आर्टिस्ट या डायरेक्टर जॾहिं जेसि ताईं हुन वटि स्क्रिप्ट न हूंदो त उहो छा कंदो? बिल्कुलु, स्क्रिप्ट त जान आहे न, असुलु ॻाल्हि आहे स्क्रिप्ट। बिल्कुलु, असां उन स्क्रिप्ट जे तहत ई असां उन में ई रंग भरींदा आहियूं। हिकिड़ी बेसिक हूंदी आहे, हिकिड़ी बेसिक शइ हूंदी आहे, असां उन में रंग भरींदा आहियूं। जॾहिं स्क्रिप्ट ई न हूंदो त पोइ माण्हू जेको आहे उहे चवनि था त हम तो माइल बकरम है, कोई साइल ई नहीं, वरी ॻाल्हि आहे त इहा वाक़ई हिकिड़ी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। ऐं बिशारत जहिड़ो हिकिड़ो बिशारत उन्हनि आर्टिस्टनि मां आहे जिन पंहिंजो हिकिड़ो मयार, पंहिंजो हिकिड़ो ग्रेंजर, पंहिंजो हिकिड़ो वक़ार जेको आहे, हिकिड़ो आर्टिस्ट जो वक़ार जेको थींदो आहे, आर्टिस्टिक जेको हुनजो शिको हूंदो आहे, ग्रेंजर हूंदो आहे, उहो हुन बरक़रार रखियो आहे, हुन कंप्रोमाइज़ कोन्हे कयो। त मां सम्झां थो त बिशारत खे खोड़ सारा अहिड़ा रोल्स ऑफर थिया हूंदा जेके हुन इन करे न कया हूंदा जो उनजे मयार जा न हूंदा। यासिर भाई बिल्कुलु तव्हां सच था चओ। मूंखे हिकु त मां पाण न कया आहिनि,
पर मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मुंहिंजो व्यूअर जेको आहे न, तव्हां बिलीव कयो, उहो मूंखे मना कंदो आहे। जी हा, मूंखे केतिरे अहिड़ा दोस्त आहिनि जेके व्यूअर्स चवंदा आहिनि, तव्हां जेके पुराणा ड्रामा आहिनि न, असां उहे ॾिसूं था, असांजे लाइ खोड़ आहिनि, हीअ जेके हींअर ड्रामा थियनि था, ख़ुदा जे वास्ते हिननि में कमु लॻा, बिल्कुलु सही अथव। असां नथा तव्हांखे। अच्छा, असां क्रिटिकल बि रहंदा आहियूं, जीअं अड़े ते समीर साहिबु उन्हनि खे क्रिटिसाइज़ कयो, तीअं हिकिड़ो अहिड़ो डायलॉग मूं ॿुधो हुयो बिशारत, तव्हां यादि हूंदो त मूं मयार ॾिनी बिशारत खे। मूं चयो यार मतिलबु बिशारत असांजे उन्हनि आर्टिस्टनि मंझां आहे जिन खे असां फ़ख़्र सां पंहिंजो दोस्त चऊं था, दोस्त आहे असांजो, त मूं चयो यार मूंखे इहो डायलॉग तुंहिंजी ज़ुबान मां सुठो कोन लॻो हुयो। त इहो इन जो मतिलबु इहो त असां क्रिटिकल बि हूंदा आहियूं हिक ॿिए जे लाइ। त उहो मां तव्हांखे ॿुधायां, मां तव्हां ॾिसो, मां उन वक़्तु बि इहो ॿुधायो त मां बाबा हुते एहतिजाज कयो बाक़ाइदे रिकॉर्डिंग दौरान, जेका तव्हां ॻाल्हि कयो उन मयार जे जॾहिं डायरेक्टर न हूंदा त असां छा कयूं। मां हुते रिकॉर्डिंग में मां एहतिजाज, मां चयो बाबा हीउ जुमिलो जेको आहे इहो न आहे असांजो अदब जो, इहो असांजो स्क्रीन ते हलण जहिड़ो जुमिलो न आहे। त हुन डायरेक्टर मूंखे चयो, चई साईं राइटर चयो आहे त मुंहिंजो जुमिलो तव्हां जेको आहे हेॾे होॾे न कजो। मूं चयो बाबा हाणे जेकर तव्हांजी उहो डायरेक्टर बि नओं वीचारो माण्हू, राइटर हाणे अलाह हुनखे उहो चयो, राइटर पाण क्लेम कंदो आहे अची त भई मां जो अदब सां त को तालुक़ु कोन्हे, मूंखे त जेको आहे मौला रोज़ी ॾिनी आहे, मां त जायूं ठाहींदो हुउसि। उहो उन लेवल ठीकु, अलाह हुनखे रोज़ी ॾिनी आहे, असां उन में ख़ुशि आहियूं, उनखे रोज़ी मौला ॾे, पर अहिड़ा ब्लेंडर न करे। ॿुधो उन जॻह ते मां ॿियो हुननि खे जुमिलो ॾिनो आहे। अच्छा, मां चयो बाबा हिन जुमिलो न, तव्हां हिनखे हीअं बि चई सघिजे थो पियो, पर उहो हाणे कंहिं वक़्तु रिकॉर्ड थियो, कंहिं वक़्तु एडिट थियो, उहो पुराणो हली वियो। ऐं तव्हां वारी ॻाल्हि हुन ते पोइ जेका बाहि ॿरी, हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं उहो हक़ु हुई। इहा बाहि ॿरण बि तव्हांजो क्रेडिट इन करे आहे जो माण्हू तव्हां मां सुठो था एक्सपेक्ट कनि। माना हर कंहिं तव्हां वारी ॻाल्हि, माण्हू जेको चए पियो त असांखे इहो न आहे त लिखियो कंहिं आहे डायरेक्टर कहिड़ो, असां हुनखे त सुञाणूं ई नथा। वात कंहिंजे में आहे, असां सुञाणूं त बिशारत छो ॻाल्हायो आहे, पर हाणे मां मजबूरी आहे जो मां हुते मुंहिंजो एहतिजाज न हली सघियो। ऐं पोइ उन डायरेक्टर बि पोइ जॾहिं उहो पोइ उन डायरेक्टर बि एडमिट कयो त न साईं, अगरि मां तव्हांजो चवणु वठां त इहा एतिरी बेइज़ती न थी आहे। हा, त इहो मतिलबु इहा तव्हांजी कामयाबी आहे हूअं त भले माण्हू तव्हां मां सुठो था एक्सपेक्ट कनि, ऊचो था एक्सपेक्ट कनि, ऐं उहो था एक्सपेक्ट कनि त हीउ हिन क़िस्म जो जुमिलो डायलॉग रोल उहो बिशारत मूंखे हिकिड़े राइटर, तमामु वॾे राइटर जेको आहे फ़ोन करे चयो, चई बिशारत हीअ हेॾी बाहि ॿरी वई आहे सोशल मीडिया ते, पर इहा ख़बर थी छो ॿरी आहे, इहा सिर्फ़ु इन करे ॿरी आहे त इहो जुमिलो बिशारत छो चयो आहे। हा इहा ॿियो कोई चए त ॿियो कुझु हुन मूंखे इहो चयो, चई इन खां अॻु में मुंहिंजो ड्रामो हलियो आहे, इन खां अॻु में चई मुंहिंजो ड्रामो हलियो आहे, मां त अलाए छा छा ॾेखारियो आहे, पर कंहिंखे का ख़बर ई कान्हे का। इन करे एक्सपेक्टेशन जेको तवक़ुआत हूंदियूं आहिनि उहे पर्सन टू पर्सन वेरी कंदियूं आहिनि, त उहो आर्टिस्ट हू चई सघे थो या नथो चए। बिल्कुलु सही, इहा तव्हांजी कामयाबी आहे। इहा असांजी बिल्कुलु असांजे मां उन खां पोइ मां सभिनी दोस्तनि खां माफ़ी वरिती ऐं चैनल ते त भाउ मूंखां मुंहिंजो ॾोह कोन हो, पर पोइ बि मां मुंहिंजी क़ौम जी, मुंहिंजी ॿोली जी उन्हनि जेकी तकलीफ़ पहुती आहे उहो मूंखां न पिया इहा एक्सपेक्ट कनि, त मां इहो चई सघां थो, मां एक्सक्यूज़ थो कयां। ऐं इहा अहिड़ी ग़लती त छा, पर अहिड़े कंहिं प्रोजेक्ट मूंखे ॾिसंदो बि कोन। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। न इहो तव्हांजी कमिटमेंट आहे पंहिंजे व्यूअर सां। उन खां पोइ मूं अहिड़ो प्रोजेक्ट कयो। बिल्कुलु बिल्कुलु, न न तव्हांजो 8 साल थी विया आहिनि, 8 सालनि खां मूं ड्रामो बि कोन कयो आहे, विच में हिकिड़ो 8 सालनि में सिर्फ़ु मूं हिकिड़ो ड्रामो कयो आहे, उहो हिकिड़ी चङी चीज आहे। 8 सालनि में को ड्रामो न। असांजे महिमान सां असांजी गुफ़्तगू जारी आहे, आख़िरी चंद मिंट आहिनि ऐं मां चाहींदुसि त मुफ़्ती अब्दुल बाक़ी सुमरे साहिब जिन खां लैलतुल क़द्र जे हवाले सां कुझु पुछिजे। साईं 2 रातियूं अञा बि 21 रातियूं बाक़ी आहिनि, 27 रमज़ान मुबारक जी राति जंहिंमें अक्सर मस्जिदुनि में ख़तमुल क़ुरान थींदो आहे, 29 जी राति कहिड़ियूं इबादतूं आहिनि जेके करणु घुरिजनि हिकिड़े मोतक़िफ़ खे या हिकिड़े आबिद खे, हिकिड़े ज़ाहिद खे इन्हनि रातियुनि जे दौरान? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लैलतुल क़द्र जे बारे में मूं अव्हांखे पहिरियां ॿुधाए चुकुसि त हिकिड़ी वॾी अज़मत वारी राति आहे। सो इन राति जी अहमियत जे पेश नज़र उन मां लाभ पिराइजे, उनखे ज़ायो न कजे। अॼुकल्ह जा नौजवान उनखे ज़ायो कंदा आहिनि, पंहिंजूं निजी मजलिसूं हणी करे, चांहि ते संगतूं हणी करे, त उन्हनि खे इहो वक़्तु ज़ायो न करणु घुरिजे। करण जा जेके कम आहिनि उहे मुख़्तसर आहिनि, उहे घणा रिघा न आहिनि। हिकु सांझीअ जी निमाज़ जे बाजमात पढ़णी आहे, सोमणी जी निमाज़ बाजमात पढ़णी आहे, जेको इहो हज़रत अनस इब्न मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी रिवायत कई आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां, त जेको माण्हू 21 जे कंहिं बि सभिनी रातियुनि में लैलतुल क़द्र जी तलाश में सांझीअ जी निमाज़ ऐं सोमणी जी निमाज़ बाजमात पढ़े थो त उनखे लैलतुल क़द्र जो वंडु मिली थो वञे। अच्छा।
ऐं हर नेकीअ जो ज़रो ज़रो इन राति में कजे त पोइ इहो असांजो जेको उजूर आहे उहो 83 साल 4 महीननि ताईं असांजो सवाबु लिखियो वेंदो। 1000 महीननि खां वधीक जो मतिलबु इहो ई आहे 83 साल ऐं 4 महीना। पहिरियों जेको कमु आहे उहो कमु आहे त सांझी ऐं सोमणी बाजमात पढ़िजे, सदको ॾिजे, थोरो घणो सदको ॾेई छॾिजे त 83 सालनि ताईं अञा वधीक ताईं उहो सदको कंटिन्यू थींदो। ॿियो जेको कमु आहे त नवाफ़िल अदा कजनि, पर नवाफ़िल में हिकिड़ी फ़िक़ही ट्रिक आहे जंहिंजे करे असां वधीक अजुर कमाए सघूं था उन्हनि नवाफ़िलनि में। त 2 रकातूं पढ़ूं या 4 रकातूं पढ़ूं, उन में हिकिड़े नफ़िल में मुतादिद नियतूं करे सघजनि थियूं। दारोमदार नियत ते आहे। असां नियत कयूं त इहा ई असांजी सलातुल हाजा आहे, इहा ई असांजी सलातुत तौबह आहे, जी इहो ई असांजो सलातुत तहजुद आहे। इहे मुख़्तलिफ़ नियतुनि सां असां नवाफ़िल पढ़ूं त वधीक लाभाइतो असां कंदासीं। ऐं टियों जेको अमल आहे सूरतुल इख़लास, कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद, इहा 3 दफ़ा पढ़िजे लाज़मी तौर ते। त इन में छा थींदो, मुख़्तसर वक़्त में पूरे क़ुरान मजीद जे ख़तम जो उजूरो मिली वेंदो। चौथों जेको कमु आहे उहो दुरूद पाक जो आहे। त दुरूद पाक कसरत सां पढ़िजे त उनजो उजूरो एतिरनि सालनि ताईं लिखियो वेंदो। ऐं 5हों जेको कमु आहे उहो आहे त फजर जी नमाज़ बाजमात सां अदा कजे। त पोइ सॼी राति में जेके बि असां अहवाल ऐं उनखां गुज़रियासीं जी आराम में मुख़्तसर हूंदी आहे। अॼुकल्ह राति मां सम्झां थो 3-4 कलाक ई बचनि था, पर जेकॾहिं इन आराम जी ज़रूरत आहे त आराम बि करे। पर हुकुम इहो आहे जेको हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सीरत जो असां मुतालो कयूं था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 21 जूं रातियूं ख़ासि तौर ते पाण बि जाॻंदा हुआ ऐं घर वारनि खे बि जाॻाईंदा हुआ। त इन्हनि में शेड्यूल थोरो चेंज कजे, राति जो जाॻिजे, सुबुह जो निंड कजे भली। न, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त तव्हां जेको चओ था त सोमणी खां वठी फजर जेकॾहिं सोमणी नमाज़ पढ़िजे थी, फजर जी नमाज़ पढ़िजे थी, पूरी राति जे सवाब जो हुन में अजूरो अची थो वञे। त मूं चयो त जेकॾहिं गपशप खां अलावा बि जेकॾहिं हू सुम्हनि बि था थोरी देरि जे लाइ, अधु कलाक जे लाइ अखि ॿूटिजे थी, त उहो बि इबादत में बिल्कुलु उहो बि इबादत में कंटिन्यू। मूं वटि वक़्तु बिल्कुलु बिना थोरो आहे, जेकॾहिं सफ़ा मुख़्तसिर तव्हां सदक़े फ़ितर जे हवाले सां गाइड करे सघो असांखे। सदक़तुल फ़ितर बुनियादी तौर ते रोज़ा ऐं तरावियूं अवां जेको क़याम कंदा आहियूं, इन में जेका कमी कोताही थिए थी उनखे अदा करण जे लाइ हिकिड़ो अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो इनाम ॾिनो आहे। तव्हां सदक़तुल फ़ितर कढी करे उनखे उनजी कमीअ खे पूरो करे सघो था। ॿियो आहे मुआशिरो ऐं समाज। असांजो जेको मुआशिरो आहे उन में एहसास ग़ुरबत खे ख़तमु करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जो जेको निज़ाम आहे उन में अमीर ऐं ग़रीब जो फ़र्क़ु रखियलु आहे। हिकिड़ो अमीर हूंदो त उहो ॾींदो ऐं ग़रीब हूंदो त उहो वठंदो, ईअं सोसाइटी में सहायता थींदी। ॿी जेका उन में हिकमत आहे, थोरो जेकॾहिं मुख़्तसिर कंदो, छाकाणि बिल्कुलु मूं वटि वक़्तु मुख़्तसिर आहे ऐं मूंखे किचन खां पोइ वरी वाइंड अप जे तरफ़ वञिणो आहे, जेकॾहिं मुख़्तसिर इख़्तिसार सां उन में हिकमत इहा आहे त इंसानु बुख़ल खां निकिरी करे सखावत जे तरफ़ अचे थो ऐं इहा सिफ़त अल्लाह तबारक व तआला खे ॾाढी वणे थी। हिन साल केतिरो सदक़े फ़ितर ॾियणो आहे? हर शहर जे हिसाब सां मुख़्तलिफ़ आहे। जीअं मिसाल तौर ते कराची जो रेट मुख़्तलिफ़ आहे, 2.25 किलो कणिक जे हिसाब सां ऐं 3.5 किलो खजूर जे हिसाब सां, किशमिश जे हिसाब सां ऐं मुख़्तलिफ़ जव जे हिसाब सां। हिसाब मुख़्तलिफ़ कजनि त क़ीमतूं मुख़्तलिफ़ थियनि थियूं। सखर जो रेट थोरो मुख़्तलिफ़ आहे, हैदराबाद जो रेट थोरो मुख़्तलिफ़ आहे, जेतिरी क़ीमत में मिले थी। त माना फ़िक़ह में जेको असां वटि राइज आहे उहो 2.25 किलो कणिक जी क़ीमत आहे या ओतिरो ई 2.25 किलो कणिक ई ॾेई छॾिजे। सही, बिल्कुलु सही। थैंक यू वेरी मच सर। असां हलूं था रंधिणे जी तरफ़ ऐं ॾिसूं था त किचन में असांजी इफ़्तारी जेका तयारु थिए पई उहा किथे पहुती आहे। शेफ़ शाज़िया जी मुस्कुराहट ॿुधाए पई, मुर्क ॿुधाए पई त कम तैयार है, बिल्कुल इफ्तारी बिल्कुल तैयार है। जी शाज़िया साहब जी, यहाँ पे कड़ी पकौड़े बन गए। उसका भगारा आपने क्या वर्ड बताया था? भुंजड़ी भी बना ली मैंने जिसमें प्याज कड़ी पत्ता ज़रूर डालिएगा, उससे बहुत अच्छा फ्लेवर आता है। और ज़ीरा, प्याज, साबुत लाल मिर्च हमने ये डाल के इसको फ्राई कर लिया और हमने इसके ऊपर स्प्रिंकल कर दिया और ये मैंने पकोड़े बनाए थोड़े। अब हम ड्रिंक पे आ जाते हैं, जो कि हमारे पास सॉफ्ट ड्रिंक पे आ जाते हैं, जो कि हमारे पास आपको पता है रूह अफ़ज़ा मशरूब मशरिक मौजूद है, जिसमें सारे वाइटामिन मौजूद हैं।
इसको हम ऐड करेंगे। इसमें मैं बता दूं आपको कि आपने तुक मलंगा ऐड करना है और ये आपने ब्लेंड कर लेना है। मैंने इसको फोक से मैश कर लिया है। ये हमारे पास खजूरें थी 3 से 4 अदद, लेकिन आपने ना इसको ब्लेंड करना है अच्छे तरीके से और इसके साथ दूध के साथ फिर आपने जग में ऐड करना है रूह अफ़ज़ा के साथ। तो हम ये पहले इसमें ऐड कर लेते हैं। ये मैं उससे इसको और मिक्स कर लूँगी और इसमें हम तुक मलंगा भी ऐड कर देते हैं। जितना आपको पसंद है उतना आप ऐड कर लें। ठीक है जी। अब हम इसमें रूह अफ़ज़ा ऐड करेंगे ताकि इसको और मीठा हो जाए। वैसे खजूर भी ब्लेंड होंगे तो उससे भी काफ़ी आपका जो है ना ये ड्रिंक मीठा हो जाएगा। इसमें हमने रूह अफ़ज़ा ऐड कर दिया है। अब हम इसको सिंपल मिक्स करेंगे और आप ठंडा ठंडा रूह अफ़ज़ा ये खजूर के साथ, जिसमें आपको पता है इतनी एनर्जी है और रूह अफ़ज़ा में फ्रूट्स की एनर्जी है, खजूर में सारे आपको पता है विटामिन्स होते हैं जो आपकी सेहत के लिए अच्छे होते हैं। तो आप ये इस तरह ड्रिंक बनाएं और अपने मेहमानों को और अपने घर वालों को सेहत बख्श बनाएं। थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू सो मच शेफ़ शाज़िया। शेफ़ शाज़िया नूर इफ़्तारी तैयार करे वरिती आहे। थोड़ी देर में असांजे महिमाननि जी ख़िदमत में पेश थींदी। मां हिन नशियात जे इख़्तिताम ते थोराइतो आहियां बिशारत तबाही साहब तव्हांजो जो तव्हां आयो, तव्हां सां वॾे अरसे खां मूंखे कचहरी करण जो मौक़ो मिलियो, ॾाढो सुठो लॻो। नाज़रीन तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तव्हांजे फैंस तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, यकीनन उनखे सुठो लॻो हूंदो। मुफ़्ती अब्दुल बाक़ी सुमरो साहब, ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर पियूं। अञा वक़्तु घटि हुयो, अञा वधीक तव्हां सां कचहरी करे सघियासीं पे, पर तव्हांजा थोराइता आहियूं जो तव्हांजे इल्म मंझां असां मुस्तफ़ीद थियासीं, नाज़रीन मुस्तफ़ीद थिया। डॉक्टर फ़राह खान साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया कि आप तशरीफ़ लाई। आखिर में हम नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपसे सुनने की सआदत हासिल करेंगे। बहुत बहुत शुक्रिया। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम, असांजी अॼोकी नशरियात जेका 25वें रोज़े जी नशरियात आहे, पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी बशरते हयात ऐं दुरुस्तगी हालात। सुभाणे अवल ख़ैर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासूं इन ई वक़्तु, यानी तक़रीबन 5:20 ते 26वें रोज़े जी नशरियात साण करे। आख़िर में अचो त नात सगोरी ॿुधूं। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बानी आसिर काज़ी खे, असांजी पूरी टीम खे ऐं शेफ़ शाज़िया नूर खे ॾींदा इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु। जेॾां पेर तेॾां ख़ैर। अल्लाह निगहबान।